नाज़िन अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं बदीन में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। कढण जे यूनियन काउंसिल मिठो खान चांडियो में छिते कुते मासूम ॿार खे पटे खाई छॾियो आहे। चप धार थी वञण खां पोइ नीगर खे हैदराबाद रेफर कयो वियो आहे। 7 सालनि जे मासूम ॿार ग़ुलाम रसूल मल्हा जी नाज़ुक हालत हुजण करे खेसि इंडस अस्पताल बदीन मुंतकिल कयो वियो आहे, जिते सर्जरी जो बंदोबस्त न हुजण करे खेसि हैदराबाद लालबती रेफर कयो वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया, यूनियन काउंसिल में 5 लख रुपया बजट अचण बावजूद कुता मार मुहिम शुरू न थी सघी आहे। कढण शहर ऐं उन जे आस पास में 1 हफ़्ते अंदर 10 ॼणनि खे छितनि कुतनि ॾाढ़े विधो आहे। अवांखे इंतहाई अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया, बदीन में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। कढण जे यूनियन काउंसिल मिठो खान चांडियो में छिते कुते मासूम ॿार खे पटे खाई छॾियो आहे। चप धार थी वञण खां पोइ नीगर खे हैदराबाद रेफर कयो वियो आहे। टीवी न्यूज़ जो ज़िलई रिपोर्टर अली मोहम्मद शाहानी लाइन ते मौजूद आहे। जी अली मोहम्मद, आगाह कजो। जी बिल्कुल फौजा तव्हांखे ॿुधाईंदो वञा त बदीन में रोलू कुतनि जो हिकु दफ़ो ॿीहर आज़ार वधी वियो आहे। बदीन जो शहर कढण जे यूनियन काउंसिल मिठो खान चांडियो में जेको आहे सो मुंहिंजे मासूम 7 सालनि जे ॿार ग़ुलाम रसूल पुट मोहम्मद आरिफ मल्हा खे जेको मासूम कुते छिते कुते मुंहं में चकणी खेसि सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जंहिं करे चप हुनजा जेके धार थी वञण खां पोइ रतो रत थी वियो, जंहिंखां पोइ हुनखे सिहत मर्कज़ कढण आंदो वियो, जिते डॉक्टर जेको आहे सो सर्जरी न हुजण जे करे बदीन जी इंडस अस्पताल जेको आहे हुनखे मुंतकिल कयो आहे, जिते इंडस अस्पताल इंतज़ामिया मूजिबि तो हिते सर्जरी न हुजण जे करे इंडस अस्पताल में इलाज सहूलियतूं न हुजण जे करे हुनखे हैदराबाद रेफर कयो पियो वञे। ॿिए तरफ़ काउंसिल में 5 लख रुपया बजट अचण बावजूद कुतनि जी कुता मार मुहिम शुरू न करण जे करे उते जा जेके रहवासी आहिनि हुन मुतालबो कयो त सेक्रेटरी खां पुछाणो कयो वञे त उते कुता मार मुहिम शुरू न कई वई आहे। जॾहिं कढण जे आसपास वारे इलाइक़े में डॉक्टर मूजिबि त 1 हफ़्ते अंदर 2 केस जेको ॾाढे कुतनि जा नंढा थोड़े वॾा ॿार आहिनि जिन जी वैक्सीन कई वई आहे। इन हवाले सां डॉक्टर शुजा जेको आहे सो राब्तो कंदे ॿुधायो त हिते जेको सिहत मर्कज़ में वैक्सीन कुतनि जी मौजूदु आहे, पर जेके तमामु घणो सख़्तु ज़ख़्मी थी ॿार नंढा अचनि था त पोइ हुननि खे हैदराबाद या इंडस अस्पताल रेफर कयो थो वञे। हुते जी रहवासियुनि मुतालबो कयो आहे त कढण टाउन में जेका आहे ऑफिसर खां जेको मुतालबो कयो आहे त कुता मार मुहिम थोरी शुरू कई वञे ऐं गॾोगॾु जेके आहिनि से हिते कुता मार शुरू करण खां पोइ माण्हू जेके शागिर्द आहिनि या उस्ताद आहिनि या ॿिया जेके आहिनि हुननि खे महफ़ूज़ रखियो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।